अस्सलाम वालेकुम गामो। वालेकुम अस्सलाम बिस्मिल्लाह कुछ आवा खुश कर खैर ए चाट ठाई दमाए वाह वाह हेॾो चाट जी कुदरती और मां रेसिपी पियो ॾिसाए त चाट कीअं ठाहिबी आहे। बस तुझो नसीब हुयो न बा महिरबानी यार महिरबानी तकलीफ़ एॾी छो के न बापाड़े जी ॻाल्हि आहे हिन में तकलीफ़ जी कहिड़ी ॻाल्हि आहे। महिरबानी वाह हे तव्हां ॿाहिरां वठी आया घर जी आहे ॿाहिरां वारे मां पंहिंजे हथनि सां ठाहींदा अरे ॿाहिरां वठी आया घर जी आहे। सलाम आहे तोखे महीने महीने मां घर में ठाहींदो आहियां पंहिंजे हथनि सां। हा कीअं लॻई चाट सची ॿुधाए। छा त चटणी आहे हा छोला बि ॻरियल छोला मां ॻारींदो आहे न राति जो पुछाए रखंदो आहे न छोलनि खे गरीब ईंदा आहिनि वरी पोइ पचाईंदो आहे मधु ॾींदा आहिनि यार वाह वाह दिलि ख़ुशि करे हेॾा चाट अच्छा कीअं लॻई वाह सची ॿुधाए। मेरे घर ॾे ठाहियो त मिड़े ॾींदो कर मां ठाहींदो आहियां महीने महीने में ठाहींदो आहियां पुॼाए ॾींदोमांइ। महीनो वॾो न आहे 15 ॾींहं पंद्रहें ॾींहं कंदोमांसि तुंहिंजे करे हुकुम। ॿिए बि विधा अथव हा ॿिए बि त अहिड़ी तोखे शहर में न मिलंदी यार हिन चाट में बाज़ारी चाट में ॾींहं राति जो फ़र्क़ु आहे। घर जी VIP हूंदी आहे बाज़ारी जो चाट किनी आहे वॾो फ़र्क़ु आहे पर लॻई कीअं चाट आहे चाट वाह जी मज़ो आहे। हाणे 2-3 मिंट छॾ त मां हिन जो मज़ो वठां खावां इहो छॾा खा हाणे इहा सुठी आहे बहितरीन आहे चटणी भली अथव छोला ॻरियल अथव पटाटा बसर पे हर शइ ओके आहे। हाणे बसि हा न पट बस तूं खा मूंखे खाइण ॾिए मज़ो वठां कीअं लॻई। हा त चयो न चङी लॻी न त मोटाए खणी वञो न बाबा तुंहिंजे लाइ दिया पर इहो वठी घर ते पुॼाए महिरबानी महिरबानी यार वाह जी वाह। वो चाट लॻई कीअं हाँ अथनि मज़ो वॾो किनो आहे चङी आहे न जबरदस्त चाट आहे जबरदस्त आहे न ख़राब आहे त पाणी विझेसि। चाट कीअं लॻई बाबा मोटाए वटि खण था तुंहिंजे लाइ चयो न चङी आहे न ये वठी पुॼाए ॾिजांइ। हा पुॼाई तुम बुखिया चाट कीअं लॻई ॼण को मुर्गी जो ॿाकरे जो गोश्त मोकिलियो अथव घर ॾे। अरे छा लॻा अहिड़ा घणे तो ॾे खारका पा खारका है साहब है 200 रुपए पा और 150 रुपए पा। हाँ जी हाणे मां अधु पा मूंखे खारका बि ॾे या पा खारका ॾे ऐं हुन खां अलावा अधु पा बादामी ॾे। छा वठे थो गामो मुंगेरा हेती और छा वठे थो इहो चाट कीअं लॻई सची ॿुधाइजांइ। भाउ चाट तव्हांजी ॾाढी सुठी ऐं सभिनी ॿारनि खे घर वारनि खे वणी। महीने महीने में मां पाण ठाहींदो आहियां पंहिंजे हथनि सां मां पाड़े जो गामो महिरबानी भाउ महिरबानी कीअं हुई सची ॿुधाए। वाह चाट ॾाढी भली हा वाह वणे न हा त वणी भाउ उछली थोरी नाली में उछली न खाधी न इहा जेकी ॾही विधई न इहा मां पंहिंजे हथनि सां ठाही आहे। महिरबानी मसालो कीअं हुयसि महिरबानी पाण वरिते ॾिनो हा पाड़े जो आहे न मां वरी खारायां। हा साईं महिरबानी चाट ॾिनी अथई रत सुकाई अथई हा ॾे पा ॾे खारका अस्सलाम वालेकुम भाउ असांजे माना फ्रिज जी जेकी आहे न कूलिंग उहा सही नथी करे मज़ो न अथसि फ्रीज़र में कूलिंग आहे हेठि कूलिंग न आहे छा कयां। हा इहा महिरबानी हा महिरबानी कयो उहा फ्रिज में मां चेक करे ॾियो मथे फ्रीज़र में बर्फ़ ॼमाए थी हेठि माना कूलिंग न थिए हिते आहे छा। हा भाउ छो ख़ैर आहे चाट कीअं लॻई कीअं हुई चाट मां पंहिंजे हथनि सां ठाही आहे। बाबा छॾ बाबा चाट खाधीसीं तुंहिंजी ॻाल्हि ख़तम थी वई उहा त खाराई आई टियों ॾींहुं जाॾे काॾे कढ लॻो आहे मां पंहिंजी फ्रिज ख़राब थी पई हा माण्हू थी थो कर। छोला कीअं हुया ॻरियल हुया छोला बि सुठा भला सुठा चटणी सुठी पापड़ियूं पयल हुयूं सभु खाधमि घर वारनि खे वणी मूंखे वणी ॻाल्हि ख़तम थी वई ईअं कढ न लॻो ॼठो पंहिंजे हथनि सां ठाही आहे मां कीअं लॻई सची ॿुधाए। अरे माण्हू हथनि सां ठाहींदो आहे पेरनि सां छोला ठाहींदो आहे छा हथनि सां ठाहींदो न छो रत पीती थी भाईजान चटणी जेकी बाबा धूड़ विझे चटणीअ खे हल काॾे भाईजान फ्रिज ख़राब आहे ओ भाईजान हिकिड़ो मिंट अस्सलाम वालेकुम कहिड़ा पटाटा पकोड़ा आहिनि भला ॿुधायो त पटाटा मिर्च सना
हाँ हाणे हीअं कयो 100 रुपए जा इहे पटाटा ऐं मिर्च ॾियो ऐं 100 रुपए जा सना पर गरम करे ॾियो ऐं ॿियो बिहनि जा अथव हाँ पियन जा हाँ बिहनि जा बि अथव यार हुनजा पकोड़ा खाईंदा आहियूं लखीदार वारे में उनजा मज़े जा न आहिनि तव्हांजे में टेस्ट आहे मसाला था हाँ मसाला अच्छा ॻाल्हि तव्हांजा सावा मिर्च आहिनि या हो खटाइण वारा मसाले वाला में मसाले वारा सची ॿुधाए सची बाबा छॾे छो मथो कर छितो छो थियो आहे चाट वड़े धूड़ विझे चाट खे हाणे चाट कराए थी जाॾे काॾे कढ थो लॻे मश्करी लॻी थी पंहिंजे हथनि सां ठाही आहे पंहिंजे हथनि सां पंहिंजे हथनि सां ठाही आई त हाणे हुते तोखे चयमि हा ठही आहे ॻाल्हि ख़तमु न छोला कीअं लॻई छोला छोला चटणी भला सभु कुझु ॾाढा सुठा आया बसि वञ बाबा गरियल हुया न छोला हा बाबा गरियल राति जो मां पुछा रखंदो आहियां जीअं गरियल महीने महीने मां जो कसम थी अॼु खां वठी असांखे चाट न ॾिजाए बसि धूड़ विधी थी असां सॼे शहर खे ॿुधायो थी चाट कीअं माण्हू आहे मश्करी आहे पाड़े जो आहे मां जो दिल्ली ते चाट थी ॾही कीअं हुयसि ॾही हा त ॾही हूंदी आहे न हुनमें छा तेज़ाब पहिरियों छा मिर्च बि मां घटि विधा मान अहिड़ी ठाहींदो आहे ॿुधाए सची ॿुधाए कीअं लॻई लानत आहे तोखां असां चाट वठी खाधी आहे हाणे असांखे कीअं लॻे कीअं सची बाबा सही लॻी मज़ो हुयसि मज़ो हूंदो आहे न खटो लॻे कुझु खटी लॻी अञे हा मां महीने महीने में ठाहींदो आहियां पाणी जंहिं महिल ठाहे त न ॾिजाए असांखे हल था असांखे पटाटा पकोड़ा सना करे गरम करे हा अदा ॻाल्हि ॿुध टमाटा घणे किलो 40 रुपया ऐं पटाटा थी पटाटा बि पंहिंजे मुंहं वारा खयां थी ॿूथा चङा त खणण लांती रे हाणे ॻाल्हि किलो पटाटा ॾे ऐं किलो टमाटा ॾे ऐं तूरियूं घणे आहिनि हे 80 रुपये ऐं बंद गोभी हे हिकिड़ो कुल आया भींडियूं घणे किलो थो ॾे 200 रुपये हे रखे पटाटा भींडियूं घणे आहिनि 200 इहे विझे 200 आहिनि न छॾे एॾियूं महांगियूं न बाबा तुझी चाट भली हुई समोसा फूल चटणी ॾही छोला सभु भला हुया मूंखे छॾ भाॼी वठण दे बाबा ईअं न कर असांखे मां त कुझु न चयो मां त बस कयूं बीठो आहियां हा कुझु न मां चवण वरी चवंदी त चाट कीअं आई न बसि सॼी भली हुई असां खाधीसीं पीतीसीं दुआ कई सही भाई आईंदा असांखे चाट बाट न ॾिजाए ठीकु आहे बाबा छा ॾे पियो हा सच ॿुधाए चाट कीअं हुई फिक थी जॾहिं चवाए थो त चाट चङी हुई ॻाल्हि ख़तम थी वई न बाबा वरी बि उहा ई ॻाल्हि कई चटणी जेकी खाधई न इहा ख़बर न कीअं ठाही हा कीअं ठाही हिन हिकु गिलास में हीअं उटलायां पियो वरी हीअं उटलायां पियो हीअं कलाक हीअं कयो या चटणी हुई या लस्सी हुई बाबा जान छॾ बाबा हाणे तूं मूंखे चाट खाराई आहे न बसि महिरबानी मूंखे यादि रहंदो सॼी ज़िंदगी जेको तूं मूंखे ज़लील कयो आहे चाट जे लाइ न मां ॾाढो शर्मिंदो आंदो आहे तुंहिंजी शइ खाई करे तूं केरु आहे न चाट लॻई कीअं बाबा छॾेसि यार चाट सही हुई न हा सही हुई ॿीहर जॾहिं ठाहियमि न तोखे खाराईंदमि हा बाबा हा महिरबानी महीने महीने में मां घर में न ॾिजाए असांखे चाट बार न ॾिजाए बसि घणो थी वियो बसि गौर कयो थी धूड़ विझे छा पियो वठां टमाटा पोइ विझां छा हुन भाॼी में न चाट कीअं लॻई धूड़ विझेसि बाबा चाट खे माण्हू जी जो करे चिबा चाट खाराई थी कहिड़ो ब्रोस्ट खाराई लुंडू जेको चाट कई थी चिबा छा थो विकिणे भाॼी तो विकिणा ॾिसे चाट कीअं लॻई मज़ो हुयसि हा चाट में मज़ो हुयो हा भाउ चाट में मज़ो हिन चाट खाराई आहे हिकु दफ़ो खाराए ते जाॾे वञा थो कुते वांगुरु कढा चाट कीअं लॻई बसि तूं खाराई आईंदा असांखे न खाराइजांइ ये बसर जेके विझी खाधई न ये मां पाण हथ सां कटिया हा महिरबानी ये मसालो बि ख़बर कात त ॾे हिन मुर्गीअ जो कात त ॾे जॾहिं चवाए थो त बसि ख़तम थी वई न ॻाल्हि हल ठीकु आहे न चाट में हुयो मज़ो हा चाट में वॾो मज़ो अदा तूं बि बंदि कर असां हलूं था ॿीहर ठाहियां आहियां न बसि केरु आहे दा आवाज़ ॿाहिरि निकिरी आहे पाड़े वारो वालेकुम सलाम इहो ॾेख वरिता बिजली हले थी हा असांजे हिते हले थी भाउ असांजे बि हले थी पोइ तव्हांजे हले थी त पोइ छो आया हो इहो तरीक़ो न दरवाज़े ते अची पहुता हो त बिजली हले थी हल नथी हले बि छा करो
ॿी ॻाल्हि छॾ इहो चाट कीअं लॻई बाबा हेॾे हथ बधाए मूंखे हा छॾ चाट खे बस असांजो आज़ार न कर यार मज़ो हुयुसि न मज़ो हुयुसि यार कहिड़ी चाट में मज़ो न हूंदो आहे यार मानी चाट जेको खाईंदो आहे ईअं दीवानो थी वेंदो सच आहे ॿुधाए चाट में घणो ख़र्च लॻी 400 खनि लॻा 400 लॻई न 1000 कयो ते तूं असांजे लाइ हे वठ हे 400 रुपए चाट जो थी 100 रुपए मथे इहो मुंहिंजो थी इहो तोखे पोतो ख़र्ची थी मुंहिंजी जान चए माण्हू पैसे जी ॻाल्हि न हुई पैसे जी ॻाल्हि ज़लील करे छॾियो थी चाट जे लाइ चाट कीअं मज़ो हुयुसि न बाबा हर में झलियो माण्हू आहे न ॾींदो करे असांखे चाट दरवाज़े ते अची पहुतो आहे चइबा चाट कीअं लॻई हलो बाबा हल था जान छॾाई अथव चाट कीअं हुई चिबरा दरवाज़े पहुतो आहे चाट कीअं हुई